सूबाई वसी सुल्फकार शाह कराची जे इलाइक़े सचल ॻोठ में गुलकार ख़ालिद फ़कीर भट्टी ऐं साथियुनि ते फायरिंग जो नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर गुलकार ख़ालिद फ़कीर भट्टी ऐं SSP मलीर अब्दुल ख़ालिक पीरज़ादा सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। सूबाई वज़ीर सुल्फकार शाह ख़ालिद फ़कीर भट्टी जे मुकम्मल मदद करण ऐं फायरिंग जा जवाबदार गिरफ़्तार करण जी हिदायत कई आहे। सूबाई वज़ीर सुल्फकार शाह जो चवणु हो त वाक़ियो अफ़सोसुगो आहे। मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। संदसि चवणु हो त फ़नकार अमन जा सफ़ीर आहिनि। तशद्दुद ऐं फायरिंग मज़म्मत जो अमल आहे। सूबाई वज़ीर सुल्फकार शाह कराची जे इलाइक़े सचल ॻोठ में गुलकार ख़ालिद फ़कीर भट्टी ऐं साथियुनि ते फायरिंग जो नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर गुलकार ख़ालिद फ़कीर भट्टी ऐं SSP मलीर अब्दुल ख़ालिक पीरज़ादा सां फ़ोन ते राब्तो कयो। सूबाई वज़ीर सुल्फकार शाह ख़ालिद फ़कीर भट्टी जे मुकम्मल मदद करण ऐं फायरिंग जा जवाबदार गिरफ़्तार करण जी हिदायत कई आहे। सूबाई वज़ीर सुल्फकार शाह जो चवणु हो त वाक़ियो अफ़सोस जोॻो आहे। मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। संदसि चवणु हो त फ़नकार अमन जा सफ़ीर आहिनि। तशद्दुद ऐं फायरिंग मज़म्मत जो अमल आहे। सूबाई वज़ीर सुल्फकार शाह कराची जे इलाइक़े सचल ॻोठ में गुलकार ख़ालिद फ़कीर भट्टी ऐं साथियुनि ते फायरिंग जो नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर गुलकार ख़ालिद फ़कीर भट्टी ऐं SSP मलीर अब्दुल ख़ालिक पीरज़ादा सां फ़ोन ते राब्तो कयो। सूबाई वज़ीर सुल्फकार शाह ख़ालिद फ़कीर भट्टी जे मुकम्मल मदद करण ऐं फायरिंग जा जवाबदार गिरफ़्तार करण जी हिदायत कई। सूबाई वज़ीर सुल्फकार शाह जो चवणु हो त वाक़ियो अफ़सोसुगो आहे। मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। संदसि चवणु हो त फ़नकार अमन जा सफ़ीर आहिनि। तशद्दुद ऐं फायरिंग मज़म्मत जो अमल आहे।